अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अॼु जो व्लॉग स्टार्ट कयूं था। सुबुह जो जीअं मां उथियुसि निंड मां त ॾिठो मौसम काफ़ी जुड़ लॻो पियो हो। बारिश जो बि इम्कान ॿुधण में आयो पिए अॼु त बारिश 100% हुई। A few moments later. पोइ थोरी देरि खां पोइ ॾिठोसीं त बारिश तक़रीबन अची वई ऐं मौसम बि सुठो थी वियो। थोरी घणी हवा लॻे पई ऐं तेज़ एॾी बारिश न हुई, पर एतिरी हुई जो असां वियासीं त असां पुसी वियासीं। पोइ मां बि अची वियुसि ॿाहिरि, पोइ बारिश खे इंजॉय कयोसीं ऐं कुझु टिकटॉक बि पंहिंजा ठाहे वरिता मूं ऐं तव्हां बि इंजॉय कयो। ॾिसो हैदराबाद जी अॼु बारिश ऐं मौसम। त पोइ हरमेन जा कज़न वारा हैदराबाद अची विया, छो जो अॼु सेलिब्रेशन हुई असांजे घर में ऐं हिननि बि चयो त असांखे व्लॉग में ज़रूरु आणियो, सो हीअ बि व्लॉग में अची विया। पोइ मां निकितुसि ॿाहिरि, गली में आयुसि त ॾिठुमि त पाणी अॼु वाक़ई घटि हो कुझु, छो जो बारिश पवंदी आहे त पोइ असांजी गली में पाणी जाम बि वेंदो आहे। इन जे करे अॼु कुझु बारिश त एॾी तेज़ न हुई ऐं मां पोइ बारिश में थोरो घणो पुसी वियुसि। मूं चयो अॼु भला छुटी आहे त बारिश में वेंजूं पिया। A few moments later. बारिश खां पोइ वेंजी पोइ मूं खाधो आलू वारो पराठो, छो जो बारिश में ऐं आलू जो पराठो न हुजे त पोइ बारिश जो मज़ो ई न आहे। तव्हां बि ज़रूरु खाइजो, हिकु ॾींहुं बारिश पए त पोइ ॿुधाइजो कीअं आहे आलू जो पराठो। असांजो आलू जो पराठो त माशाल्लाह VIP टेस्ट सां ज़बरदस्त हो। त पोइ अची विया डेकोरेशन वारा, रूम जी डेकोरेशन कनि पिया। हीअं ॿुधायो मां तव्हांखे त अॼु घर में दावत रखियलु हुई, हिन जे सिलसिले में ही भाईजान अची विया डेकोरेट करणु। सो अॻियां ॾेखारियां थो, तव्हां अचो त मां ई हरमेन बर्थडे जो गिफ्ट वठणु हलूं था। A few moments later. त हरमेन सां गॾु हरमेन जूं कज़न किसवा ऐं तयाबाब गॾु हुयूं। उहे बि सॉन्ग ॿुधी क्लैपिंग करे ऐं सफ़र जो मज़ो पई वठनि। पोइ असां पहुतासीं ज़ुबैदास ते, छो जो असांखे वठिणो बैग गिफ्ट में। सो असां सिलेक्ट पे कयो त कहिड़ो बैग पसंदि अचे त वठूं। त ज़ुबैदास ते सेल बि लॻी पई 10%। असां सां गॾु आहे बर्थडे गर्ल, त उनखे असां चयोसीं त सिलेक्ट कर पंहिंजो बैग। त हिन फाइनल सिलेक्ट कयो हीअ बैग ऐं 2 लंच बॉक्स सिलेक्ट कयईं। पोइ तयबा ऐं असां गिफ्ट पैक कराए निकितासीं ॿाहिरि जी तरफ़, छो जो असांखे वापसि वञिणो हो। पोइ जीअं ई वापसि आयासीं त असां जीअं ॿाहिरि त मौसम माशाल्लाह ज़बरदस्त हो अॼु हैदराबाद जो। त असां बि वियासीं पंहिंजी पार्किंग वारी साइड, त असांजी नज़र पइजी वई असगर भाई वटि। असगर भाई सां ॿारनि कई हैलो हाय, ॿारनि हैलो हाय करे पोइ असगर भाई खे कयोसीं असां बाय। त जीअं असां घर पहुतासीं त डेकोरेशन बि थी चुकी हुई। फाइनल लुक डेकोरेशन जो ई हो, माशाल्लाह ज़बरदस्त डेकोरेट थी अॼु। केक बि रेडी थी चुको हो, डिलाइट्स वारनि खां ऑर्डर ते केक असां ठारायो हो। त पोइ असां निकिरी आयासीं ॿाहिरि जी तरफ़, छो जो अञा बर्थडे में हो टाइम। त असां चयो त ॾिसी अचूं ॿाहिरि मौसम जो मज़ो वठी अचूं ऐं बारिश ॾिसूं त किथे किथे पई आहे। त असां घुमियासीं वाधूआ चौक नसीम नगर ते बि ॾिठोसीं ऐं वाधूआ जो मेन आहे हैदराबाद जी दिलि आहे ऐं मेन एंट्रेंस आहे हैदराबाद जो। सो अव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी वाधूआ जी रौनक छा हुई पहिरियां ऐं हाणे छा आहे। सो असां बहरहाल घुमी फिरी पोइ आयासीं पंहिंजे घर वारे रस्ते जी तरफ़।
केक खिला। केक कट थियो त हरमेन चयो मां बि केक कट कंदसि, पोइ आयो हरमेन जो वारो, हरमेन केक कट कयो ऐं केक हो माशाल्लाह ज़बरदस्त ज़ाइको ऐं टेस्ट में, छो जो डिलाइट्स वारनि जो ऑडर हो। VIP माशाल्लाह ज़बरदस्त तयवा जी बर्थडे थी वई VIP। A few moments later. त केक खां पोइ मानी रेडी थी वई त असां लॻी थी मानी, छो जो महिमाननि खे जल्दी मानी खाराइणी हुई, राति थी वई देरि। A few moments later. पोइ आयो हरमेन जो वारो त हरमेन केक पई खाए ऐं मस्ती में बि लॻी पई हुई पंहिंजी में, त बाबा खे बि न पई केक खाराए, तो गुस्से में ॾिसे पई मूंखे, तो असां हरमेन खे A few moments later. तो आखिर में कई थी पार्टी एंड ॿारनि कई प्रोग्राम बढ़ गया। पोइ मिलूं था सुभाणे न्यू व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़, फ़ी अमान अल्लाह।